सफ़न जे शहर जे मेन रोड खां कबीर सिटी ॾांहुं वेंदड़ रोड तबाह थी वियो। रोड लाइ आयल लखें रुपया करप्शन जे वर चढ़ी विया आहिनि। कबीर सिटी में रहंदड़ माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ुनि में मुंहुं ॾिसणो थो पवे। उन सिलसिले में अचो त कबीर सिटी जे रहवासियुनि खां इन बाबति मौक़ुफ़ वठूं। इंतिहाई गैर मयारी कम है, जैसे असां अॻुमी भी एहतजाज कया आहिनि। असां ठेकेदार सां राब्तो करण की कोशिश कई आहे, पर वो ठेकेदार भी असांजी फ़ोन खणण लाइ तैयार न आहे। असां एस जो रोडस के जो फ़ोनूं कयूं आहिनि, उहो रोडस जो एस जो असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तैयार न आहे। हीअ तव्हां ॾिसो पिया त रोड जा जेके बरम आहिनि, जिन खे पासनि खां मिटी अचणु घुरिजे, उहा मिटी न पई ॾिनी वञे। ऐं उहा मिटी न हुजण जे करे हींअर ई जेको माना रोड अञा ठहियो न आहे। जेकॾहिं को अंधो मॾो रूलर हलायो अथनि त उहे सिरूं जेके पासनि वरी उहे बि जेके कचियूं सिरूं आहिनि, ॿारियूं सिरूं आहिनि, उहे बि उखिरिजी वियूं आहिनि। त असां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे चवंदासूं, FI खे चवंदासूं, नेब खे चवंदासूं ऐं सिंध हुकूमत खे चवंदासीं त हिन रोड जो जेको नाक़्स कमु आहे, इन जी फौरी तौर ते इंक्वायरी कराए। सॼे सिंध जे अंदरि जहिड़ी तरह कमु हले थो रोडनि जो, तरक़ियाती कमनि जो, उहो त माना 10% बि सही नथो हले। हिन रोड सां त हालति आहे, तव्हां ॾिसंदव तव्हांजे पुठियां जेको मंज़र नज़र अची रहियो आहे त ॾिसो हुन में जेका उन्हनि पथर विधो आहे, कहिड़ो विधो आहे, उनजी लेवल न आहे। तव्हां सॼे ॾिसंदव त जेका रोड जॾहिं रूलर हलंदो आहे त पाणी जूं टैंकियूं हूंदियूं आहिनि, जेको हुनखे हुनजी जेका आहे रोड जी लेवल विहारण जे लाइ ऐं पथर खे वहाइण जे लाइ कारमत साबित थींदो आहे। किथे बि तव्हांखे हींअर बि रूलर हले पियो, उहो ड्राए जेको आहे, जेका कहिड़े शइ मथां जेका हुननि रेती विधी आहे, उहा मिक्स करे रोलर हणी हिनजी जान पहुचाईंदा आहिनि। बिल्कुलु 2 नंबरी वारो कमु पियो थिए। बिल्कुलु जेका हिते जे आवाम सां, हिते जे माण्हुनि सां इहा ज़्यादती पई थिए ऐं जेका आहे करोड़े रुपयनि जी करप्शन कई पई वञे। आला अख़्तियारियूं स्पेशली जेको नेब आहे, असां हुनखे गुज़ारिश कंदासीं ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहिब खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे जेके तरक़ियाती कम सिंध जे अंदरि हलनि पिया, सभिनि ते नज़रसानी रखो। पर हीअ त ॾिठी वाठी साईं सीधी जेका करप्शन कनि पिया हिते सिंध, हितां जे लोकल जेके MP साहिब आहिनि, हितां जे अथॉरिटीज़ आहिनि, उहे हिननि ते ध्यानु ई नथा ॾियनि। उन्हनि खे ॾिसणु घुरिजे त बाबा असांजे शहर जे अंदरि जेको रोड आहे, जेको ॿाराड़ी ॾांहुं वञे थो, कचे ॾांहुं वञे थो, उते केतिरी करप्शन थिए थी, केतिरो नाक़स मटीरियल इस्तेमालु करे हिन रोड सां हिते जे माण्हुनि सां जेका नाइंसाफ़ी कई पई वञे। आला अख़्तियारनि खे असां हिकु दफ़ो ॿीहर चवंदासीं त हिननि जी इंक्वायरी कई वञे, जीअं रोड जो कमु सही थी सघे। केतिरे वक़्त खां दौलतपुर जा रहवासी, हिन कबीर सिटी जा रहवासी एहतजाज पिया कनि, महीननि खां एहतजाज पिया कनि, पर मुंहिंजे ख़्याल में कंहिं ते बि का एक्शन कोन पियो खयो वञे। हिन जेके हिन जा ऑफिसरनि उन ते को एक्शन कोन पियो खयो वञे। हीअ माण्हू काॾां वञनि, हीअ ग़रीबनि सां ज़ुल्म आहे, हीअ ज़ुल्म जी इंतिहा आहे। त महिरबानी करे वस वारनि खां, ख़ासि करे असां गवर्नमेंट ऑफ सिंध खां ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां हीअ असां पुरज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे हिन ठेकेदार ख़िलाफ़ु को क़दम खयो वञे। सो महिरबानी करे असां अपील था कयूं वंस मोर त इन जी जेका असां इंक्वायरी कराए ऐं जेका हिन में मुलवस माण्हू आहिनि उनखे पंहिंजे आख़िरी अंजाम ताईं पहुचाए वञे। अदाई जेको रोड ठहे पियो कबीर सिटीअ खां कचे ॾांहुं, हूअं जेके गवर्नमेंट जा प्रोजेक्ट हूंदा आहिनि अवाम जे भलाई लाइ, अवाम जे सहूलियत लाइ, पर हिते असां वटि ज़ुल्म इहो आहे त जेके प्रोजेक्ट शुरू थियंदा उहे अवाम आज़ाद प्रोजेक्ट थी वञनि। हीउ रोड ठहे पियो, गुज़िरियल 2 सालनि खां वठी अवाम जे लाइ आज़ाद बणियल आहे हीउ रस्तो। हितां माण्हुनि जी अचु वञु मुश्किल बणिजी वई आहे ऐं माण्हू हाणे त इहो चवण ते मजबूर आहिनि त अहिड़ा रोड असांखे कोन खपनि, उन खां बहितर असां कचे में, धूड़ में, मिटीअ में बहितर आहियूं। कमु जेको थिए पियो हीउ मुश्किल सां रोड 2 सालनि खां पोइ मुकमल थींदो त 2 महीननि अंदरि ई ख़तमु थी वेंदो। जॾहिं रोड ख़तमु थी वेंदो त हितां माण्हुनि जो, बीमार माण्हुनि जो, ॿारनि जो, औरतुनि जो अचणु ॾाढो मुश्किल थी वेंदो। हिते त सूरत हाल इहा आहे जो 2 सालनि अंदरि पथर विछाए विया त वरी लूणूं न आहिनि। पोइ हिते आस पास पाड़े वारनि पंहिंजे घर वारनि पंहिंजे साम्हूं मिटी विझी उन पथरनि खे ढके पंहिंजो गुज़र सफ़र जेको जारी रखियो आहे। ऐं हिन ठेकेदार जी सूरत हाल इहा आहे जो हिन हेॾे सारे प्रोजेक्ट में कंहिं बि क़िस्म जो को सुठो मटीरियल इस्तेमालु न पियो कयो वञे।
न ई को हिन में को सुठो डामर इस्तेमालु पियो थिए, न हिन में सुठी क्रिश इस्तेमालु पई थिए, न को पथर हिकु नंबर पियो इस्तेमालु थिए। पथर त अहिड़ो आहे जो हिकिड़ो हिकिड़ो 2-2 3-3 किलो जो पथर आहे, हिकिड़ो पथर निकिरंदो त उहो मुकमल हिसो रोड जो निकिरी वेंदो। असां आला अख़्तरनि खां घुरंदा कयूं त महिरबानी करे हिन आवाम जे भलाई जे प्रोजेक्टनि ते थोरो ध्यानु ॾिनो वञे ऐं हुन में ख़ासि तौर ते मटीरियल ते माना हुन ते अमल कयो वञे त हुननि जी महिरबानी थींदी। दौलतपुर सफ़न शहर जे मेन रोड खां कबीर सिटी ॾांहुं वेंदड़ रोड में थींदड़ नाक़िस मटीरियल इस्तेमालु पियो थिए ऐं रोड जे ॿिन्हिनि पासनि खां मिटीअ जा भरम न पिया ॾिना वञनि ऐं ठेकेदार रोड जे कम में मटीरियल गैर मयार इस्तेमालु करे रहियो आहे। जॾहिं त अवां हिते जे कबीर सिटी जे रहवासिन तोड़े सियासी समाजी अॻुवाननि जा हिन रोड बाबति मौक़िफ़ ॿुधा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त रोडर्स खाते खे घुर्जे त हिन रोड जी मरमत सुठे अंदाज़ सां कराई वञे ऐं पत्थर क्रेश हिकु नंबर इस्तेमालु कयो वञे त जीअं कबीर सिटी जे रहवासिन मां बेचैनी ख़तमु कयो वञे। मुर्तज़ा जोखियो, सिंध TV न्यूज़, दौलतपुर सफ़न।